सिंध में बरसात तबाही मचाए छॾी। केतिरनि शहरनि में ज़ोरदार वसकारो थियो। मींहं जी फुड़ी पवंदे ई बिजली गायब थी वई, जंहिं सबब शहरी अज़तनि में मुब्तला थी विया। बरसात दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि हादसनि में 6 माण्हू फ़ौत, केतिराई ज़ख़्मी थी पिया। कराची, हैदराबाद, मटियारी, टंडो, अलहयात, टंडो मोहम्मद खान, जामशुरो, दादू, जोही, मोरो, कंडियारो, नौशरो, फिरोज़, खैरपुर, राणेपुर, गंबज, नवाब, वली मोहम्मद, न्यू सईदाबाद, नवाबशाह ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात पई। मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ हवा सां गॾु बरसात पई, जंहिंखां पोइ मवासिलाती निज़ाम दरहम भरम थी वियो। अक्सर इलाइक़नि मां बिजली गायब थी वई आहे, जंहिं सबब पाणी निकाल करण में बि इंतिज़ामी अमलदारनि खे ॾुखियाइयूं दरपेश आहिनि। होॾां खीरथर जे जाबलू पट्टी में ज़ोरदार बरसात खां पोइ नई गाज 28 फुट वही आई। आरडी 13 वटां बंदि टुटी पियो, पाणी ॻोठनि में काहे पियो। बंदि टुटण करे पाणी ॼाम बबर, बहावल बबर, शेर मोहम्मद, टालपुर, सांवरो ऐं टबाई लुंड समेत केतिरनि ॻोठनि में काहे पियो। रहवासी लॾ पलाण ते मजबूर आहिनि। हिक ॻोठ जे घर भातियुनि पारां वणनि ते चढ़ी वञी जान बचाई वई। केतिराई ॻोठाणा मथां ई वारनि हंधनि ते मुंतक़िल थी विया। इलाइक़े वासियुनि पारां इंतिज़ामिया खां तुर्त रेस्क्यू करण जो मुतालबो कयो वियो। ॿिए पासे बरसात सबब लियारी में घर जी छिति किरी पई, जंहिं सबब 2 ॼणा मलबे हेठां दॿिजी फ़ौत थी विया। 2 ज़ख़्मी थी पिया। जहांबाद में पेश आयल वाक़िए सबब रज़ा मोहम्मद ऐं अनवर फ़ौत थी विया। थाणो बोला खान जे ॻोठ बारेजा में घर जी छिति किरण सबब 30 वरनि जो थोहर बारेजो फ़ौत थी वियो। 5 घर भाती सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। छाछरो जे ॻोठ रामू भील में बिजली किरण सबब नौजवान जे राम भील सड़ी फ़ौत थी वियो। मीरवा घोड़चाणी जे ॻोठ खुंबड़ी में रस्ते ते किरियल बिजली जे तार मां करंट लॻण सबब पीरसन ॻोठाणो होद पंगलाणी फ़ौत थी वियो। रोहिड़ी में बरसाती वसकारे सबब दुकान जी छत किरी पई। दुकानदार मौजाणे तौरु महफ़ूज़ रहियो। समूरो सामान मलबे हेठां दॿिजी ख़राब थी वियो।